हैदराबाद मां ख़बर ॾींदा हालूं त टंडे बागे जे ॾीए ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में जाली बांडनि जो कारोबार अरोज ते केतिराई माण्हू जाली बांडनि जे चकर में जमा पूंजी विञाए वेठा। ठगन पारां इनाम निकिरंदड़ बांडनि जा नंबर लॻाए माण्हुनि खे विकिरो करण जो इंकशाफ। रिपोर्ट मूजिबि बदीन जे टंडे बागे जे ॾीए ऐं भरपासे वारे इलाइक़े में जाली बांडनि जो कारोबार अरूज ते पहुतल आहे। जाली बांड विकिरो कंदड़ माण्हू पाण खे मिसकीन ऐं अबोझ करार ॾेई सरहदी वारनि खे अधु रक़म में बांड विकिरो करे ॾियनि था, जंहिंजे करे केतिराई माण्हू इन्हनि ठगनि हथां लखें रुपयनि जी रक़म फुराए वेठा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।